अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ क़िस्त में छा रबन ऐं रईस गफ़ार ख़ान जे विच में झेड़ो थींदो? छा ओठो ग़ुलाम ऐं जावेद खे मारण में कामयाब थी वेंदो या ग़ुलाम वारिस जो सिर खणंदो? अॻिते हली रईस कमाल ख़ान सां छा थींदो या रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान खे रबन जे क़ैद मां आज़ादु कराए वेंदो? इहो सभु कुझु असां तव्हांखे अॼु जे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तो, रईस गफ़ार ख़ान ऐं रबन जे विच में झेड़ो शुरू थी वियो आहे। असां तव्हांखे पहिरें बि वीडियोअनि में ॿुधायो हो त रईस गफ़ार ख़ान नुंहुं चोटी जो बि ज़ोर लॻाए पंहिंजे भाउ खे आज़ादु कराइणु चाहींदो, पर रबन एतिरो सवलो कोन छॾींदो रईस कमाल ख़ान खे। रबन रईस गफ़ार ख़ान खे इहो बि चयो आहे त जेतिरा रईस कमाल ख़ान गुनाह कया आहिनि ओतिरा उनखे सज़ा ॾींदसि ऐं पोइ उनखे आज़ादु कंदसि। दोस्तो, रईस गफ़ार ख़ान बि ईअं माठ करे कोन वेंदो, पंहिंजे भाउ खे बचाइण जो पूरो कोशिशि कंदो। ईंदड़ वारे क़िस्तनि में ॾिसंदासीं त हाणे छा थींदो। जावेद ओठे खे मारण जी कोशिशि कई आहे ऐं हाणे ओठो वारिस जी जल्द खां जल्द शादी कराइण थो चाहे, छाकाणि त पोइ वारिस ऐं ओठो मिली जावेद ऐं ग़ुलाम खे मारींदा। ऐं वरी ॿिए पासे ग़ुलाम ओठे ऐं वारिस खे मारण लाइ तयारु वेठो आहे। दोस्तो, ईंदड़ कुझु क़िस्तनि में केरु कंहिंखे मारे कोन सघंदो, पर इहा छिक छिका हलंदी रहंदी। आचर रईस गफ़ार ख़ान खे इहो चयो आहे त मामो मूं वटि मज़े सां वेठो आहे, मूं हुनखे अॻवा नाहे कयो। पर ॿिए तरफ़ हिन जो मामो यानी अहमद सूमर खे ज़ख़्मी करे उतां भॼी थो वञे, पंहिंजो जान छॾाए। रईस गफ़ार ख़ान सां आचर सचाई उन करे नथो करे जो हू चाहे थो त आउं पंहिंजे ज़ाल खे यानी घरवारीअ खे पंहिंजे घर वठी वञा ऐं वारिस ओठे खे ज़बरदस्ती घर वठी थो वञे त उन जो निकाह करे सघां, छो त वारिस जे निकाह में ओठे जो फ़ाइदो आहे। दोस्तो, उमेद आहे त असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।